पोशी थी ऐं जन नाज़रा क़ुरान शरीफ़ पूरो कयो, उन्हनि जी दिस्तार थी, दुआऊं भी थियूं आहिनि। दुआ अल्लाह ताला हिन प्रोग्राम खे कामयाबु फरमाए ऐं हिन इदारे खे अल्लाह ताला क़यामत ताईं आबाद फरमाए। जेके उस्ताद हिते पढ़ाइनि था ऐं तलबा पढ़नि था, अल्लाह सभिनि खे फैज़ारो इल्मु नसीब फरमाए। मोहतरम साहब बिरादरम हज़रत मौलाना हुसैन अहमद क़ुरैशी साहब, बिरादरम मोहतरम मौलाना मुफ्ती महमूद क़ुरैशी साहब, शेखुल अज़ीज़ जामे हाज़ा ऐं ॿिया जेके अराकीन आहिनि, अल्लाह सभिनी जे कावशनि कोशिशुनि खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। आमीन चओ, आमीन त चओ साईं, आमीन में त बुखल न चओ। हिकिड़ो दुआ घुरे पियो, आमीन चवे त जल्दी उहा क़बूल थी वेंदी आहे। क़ुरान मजीद के नाज़िल अल्लाह ताला फरमायो आहे, हिफ़ाज़त भी अल्लाह पाण करण फरमाई आहे। फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून। क़ुरान मजीद नबी पासां जंहिंजो मौजज़ो आहे, क़यामत ताईं हूंदो। उहे मदरसा जन में क़ुरान जी तालीम आहे, उहे बि नबी पासां जा मौजज़ा आहिनि, उहे मदरसा भी क़यामत ताईं हूंदा। हदीस त क़ुरान मजीद जो शरह आहे, फ़िक़ह त उन जी सम्झाणी आहे। क़ुरान की खिदमत करण वारा, पढ़ण वारा सब अल्लाह जा प्यारा आहिनि। खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु। फरमा तव्हां मां तमाम भलो उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं सेखारे। इन में उहे माण्हू भी शामिल आहिनि जेके उन जी कंहिं बि तरह सां ख़िदमत कनि था। उहे सभु भला आहिनि जन खे अल्लाह ताला क़ुरान मजीद जी ख़िदमत नसीब कई आहे। मुसलमानों, हे क़ुरान मजीद वफ़ादार किताब है। नबी पासां जन 23 साल बराबर हिन क़ुरान मजीद के पढ़ायो, क़ुरान वफ़ादारी कई आहे। सोने जो शान बयान थी रहियो आहे, क़यामत ताईं थींदो रहंदो। सहाबा किराम पंहिंजे पंहिंजे वक़्त में, अहल बैत इज़ाम पंहिंजे पंहिंजे वक़्त में क़ुरान मजीद जी ख़िदमत कई आहे। क़ुरान मजीद उन जी तारीफ़ बयान करे रहियो आहे। असां भी अज जेकर क़ुरान की खिदमत कंदासीं, क़ुरान से वफ़ादारी कंदासीं, तो क़ुरान भी वफ़ादारी करे उन मानू के जन्नत पहुँचाईंदो। मुझे सोने फरमायो, असियाम वल क़ुरान यशफ़ान। रोज़ो भी सिफारिश कंदो, क़ुरान भी सिफारिश कंदो। मदरसो नई शइ न आहे। मदरसो तरह का शुरू आहे जॾहिं खां इंसान पैदा थियो आहे। मदरसो तरह का शुरू आहे जॾहिं क़ुरान लथो आहे। हाँ तवज्जो कयो, ये ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां, टाइम भी मुख़्तसर आहे। जॾहिं खां क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे, मके में क़ुरान नाज़िल थियो, नबी पासां जन क़ुरान पढ़ायो आहे दार अरक़म में। वरी हिजरत करे मदीना मुनव्वरा आया तो सुफ़ में क़ुरान पढ़ाईंदा। 70 खां वठी करे 400 ताईं सहाबा उन मदरसे में क़ुरान जो सबक़ वठंदा हुआ। त जॾहिं खां क़ुरान लथो आहे, तॾहिं खां मदरसो शुरू आहे। मक्को भी मदरसो आहे, तो मदीनो भी मदरसो आहे क़ुरान जो। हे क़ुरान की तारीख़ आहे। इंसान की तारीख़ ॾिसो, बुखारी शरीफ़ में रिवायत आहे, सानी बुखारी में। हींअर तव्हां शेखुल अज़ीज़ साहब जो बयान ॿुधो, बुखारी जो तव्हां आख़िरी हज जो तव्हां दर्स ॿुधो त बुखारी जो कहिड़ो शान मक़ाम आहे। बुखारी शरीफ़ में लिखियल आहे, हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में आहे, बीबी हवा में जन्नत में आहे। दौड़ जा मुसलमानों, पहिरें दाख़िला मुफ़्त में ही जन्नत में, दाख़िला मुफ़्त ही। आदम अलैहिस्सलाम वण जो मेवो खाधो, हाणे हुकुम ते हेठि लही वञो। हींअर असां ज़मीन ते रहूं था, हींअर जन्नत जे दाख़िला जे लाइ शर्त आहे, फ़इमा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाया। हाणे अल्लाह जे हुकुम मुताबिक़ जेको ज़िंदगी गुज़ारींदो, जेको वही मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो, उहो माण्हू जन्नत में वेंदो। दाख़िला जो हाणे शर्त आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में आहे। अल्लाह से हुकुम फरमायो, फरिश्ता वेठा परे वेठा, फरमाया इज़हब फसल्लिम अला उलाइका नफ़र वहुम नफ़र मिनल मलाइकति जुलूस फमा युहय्यूनक फहुव तहियतुक व तहियतु ज़ुर्रियतिक। अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम के फरमायो, साम्हूं फ़रिश्तनि जी जमात वेठी आहे, वञे उन्हनि खे तूं सलाम कर। जेको तोखे जवाब ॾियनि उहो यादि करे छॾ। तुंहिंजो बि उहो सलाम आहे त क़यामत ताईं अचण वारा जेके इंसान आहिनि उन्हनि जो बि इहो ई सलाम आहे।
मुसलमानों इहो सलाम यादि करे छॾियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंध करे वियो आहे, जिते फ़रिश्ता वेठा आहिनि उते वञी करे चए अस्सलामु अलैकुम, तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत हुजे, सलाम हुजे। फ़रिश्तनि जवाबु ॾिनो आहे वालेक सलाम व रहमतुल्लाह, तो ते बि अल्लाह जी रहमत हुजे, सलाम हुजे। हज़रत आदम अलैहिस्सलाम फ़रिश्तनि ते वञी सलाम कयो आहे, फ़रिश्तनि बि वालेक सलाम वारो जवाबु ॾिनो आहे। मुंड खां वठी इंसान खे इहो तोहफ़ो मिलियो आहे, जन्नत मां असांखे इहो सबक़ु मिलियो आहे। इहो सलाम असांखे क़ाइम ऐं दाइम रखिणो आहे इंशा अल्लाह ताला। इन सलाम वारा हक़ ते आहिनि, सुभाणे इन सलाम वारा ई इंशा अल्लाह जन्नत जे आला मक़ाम ते हूंदा। थोरो तवजो कजो। हज़रत आदम अलैहिस्सलाम वरी वापसि पंहिंजी जॻह ते मोटी आयो आहे। हाणे हिकिड़ो आलिम लिखे थो, जेको शाम जो आलिम आहे, मौलाना अब्दुल फ़ताह अबू ग़ुदा पंहिंजे किताब में लिखे थो, इन आदम अवलो मन साल तलबिल इल्म, सभ खां अॻु में इल्मु हासिलु करण जी जंहिं कोशिशि कई आहे उन जो नालो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों इंसान आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों नबी आहे। त हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों तालिबुल इल्म बि आहे। वो जेको इल्मु अल्लाह सां मिलाए थो, उहो इल्मु हज़रत आदम अलैहिस्सलाम सिखियो आहे अल्लाह जो हुकुम सां, सलाम वारो। सभ खां अॻु में इल्मु हासिलु करण जे लाइ समुंड जो जंहिं सफ़र कयो आहे उहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम आहे। समुंड में ख़िज़र अलैहिस्सलाम सां वञी मिलियो, इल्मु हासिलु कयईं। इल्मु हासिलु करण जे लाइ कोशिशि कबी आहे। बुखारी शरीफ़ जी तव्हां हदीस पढ़ी आहे, इमाम बुखारी केॾा कशाला कया, कहिड़ो तकलीफ़ूं कयईं, उञ बर्दाश्त कयईं, बुख बर्दाश्त कयईं। हज़रत इमाम बुखारी हिकिड़े दफ़े पंहिंजा कपिड़ा बि विकिणी छॾिया हुया। इमाम बुखारी खे पंहिंजी अम्मा पढ़ायो वियो आहे। मुस्लमान उहा अम्मा मुबारक जे लाइक़ु आहे जंहिंजा बच्चा क़ुर जा आलिम ऐं हाफ़िज़ बणिजी वञनि। मुंहिंजे प्यारे पियो सां जना फरमायो, जंहिं माण्हू जो बच्चो नाज़रा क़ुर पूरो करे अल्लाह अबे जा ॾोह माफ़ कंदो आहे। जंहिं माण्हू जो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ बणिजी वञे, अल्लाह से हाफ़िज़ खे क़यामत जे ॾींहुं फरमाईंदो, इक़रा वर्तक़ वरतिल कमा कुंत तुरतिल फ़ी दुनिया फ़इन मंज़िलक इंद आख़िर आयतिन तक़रउहा औ कमा क़ाल। रब कायनात फरमाए तो हाफ़िज़ के ओ हाफ़िज़, जीअं दुनिया में ठाहे ठाहे क़ुर पढ़ंदो हुए, हाणे ईअं ठाहे ठाहे पढ़ंदो वञ तरतील सां, तकड़ न कजां। क़ुर पढ़ंदो वञ जाते आख़िरी आयत पूरी कंदे उते तुंहिंजी महलात तयारु थियल आहे। केॾो शान मक़ाम आहे। फरमाया इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। वरी ॿी जाते फरमाई वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात। फरमाया जेके इल्म वारा आहिनि उन्हनि जा दर्जात बुलंद आहिनि। अॼु हिते वाइदो कयो, अहद कयो पंहिंजे रब सां, दुआऊं बि घुरो अल्लाह असांजे बच्चनि खे बि क़ुर जो ऐं हाफ़िज़ बना, आलिम बना। मुस्लमानों बि हाजरा केॾी क़ुर्बानी ॾिनी आहे। जरा शैतान अची करे चवे थो तुंहिंजे पुट खे हज़रत इब्राहिम मिना जे मैदान में वञी करे ज़बह कंदो, बीबी हाजरा थी फरमाए ईअं कॾहिं न थियो आहे जो अबो पंहिंजे हथ सां पंहिंजे पुट खे ज़बह करे। शैतान थो चवे अॻे ईअं न थियो आहे पर अॼु थींदो, छो त इब्राहिम खे अल्लाह जो हुकुम आहे। बीबी हाजरा परेशान न थी आहे, पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसो औलाद कहिड़ो न प्यारो आहे। बीबी हाजरा थी फरमाए जे अल्लाह जो हुकुम आहे तो पोइ हिकिड़ो इस्माइल छा, हज़ार इस्माइल अल्लाह जे नाले तां क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियां। मुस्लमानों अॼु पंहिंजे बच्चनि खे जेके क़ुर पढ़ाईंदा, पंहिंजे बच्चनि खे इल्म से माला माल कनि था, उहे माण्हू मुबारक जे लाइक़ु आहिनि। ऐं वक़्त जो जिहाद इहो अथव मुस्लमानों, अल्लाह से ॿिनि जान ते क़ुर मजीद में फरमायो आहे ला तुतिल काफ़िरीन वजाहिदहुम बिही जिहादन कबीरा। रब साईं फरमाए प्यारा काफ़िरनि जी ॻाल्हि न मञिजा। काफ़िर पिया चवनि त क़ुर जी तालीम बंदि थी वञे या घटि थी वञे, अल्लाह फरमाए प्यारा इन ॻाल्हि में काफ़िरनि जो चवणु न वठिजांइ, तूं काफ़िरनि सां जिहाद कबीर कर, जिहादन कबीरा, क़ुर जे ज़रिए जिहाद कबीर कर। क़ुर जा मदरसा हुजनि, क़ुर जी तालीम हुजे। मुस्लमानों क़ुर जा त असांजे मथां 5 हक़ आहिनि। पहिरियों हक़ क़ुर जो ही आहे
असां ईमान आणियूं क़ुरान अल्लाह जो बरहक़ किताब आहे, ॿियो क़ुरान जो हक़ ही आहे असां क़ुरान जो इल्मु हासिलु कयूं, टियों क़ुरान जो हक़ ही आहे असां उन जे मथां अमल कयूं, चौथे नंबर क़ुरान जो हक़ ही आहे असां क़ुरान जी तिलावत कयूं, पंजे नंबर में क़ुरान जो हक़ ही आहे त क़ुरान जो पैगाम असां ॿियनि ताईं पहुचायूं। इन जो ज़रियो इहे मदरसा अथव। इंशाअल्लाह क़यामत आबाद हूंदा। मदारस रिश्ते वारो जो बिल हो वो भी अल्हम्दुलिल्लाह पास थी आहे। क़ाइदे जमियत क़ाइदे मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फज़ल रहमान दावत बरकातुहुम जे महिनत ऐं कवशनि सां अल्हम्दुलिल्लाह उहे बिल भी पास थी आहे। मदरसा घटि न थींदा, इंशाअल्लाह ताला वधंदा रहंदा। परवेज़ मुशर्रफ आयो हो, जब ये मुट्ठी भर लोग हैं हम इनको ख़त्म करेंगे। उन वक्त पाकिस्तान में 5000 मदरसा हुआ, पर मुसलमाननि में जज्बो वधियो, प्लाट मिलिया, सामान मिलियो, मदरसा ठहिया, तालिब वधिया। हींअर पंहिंजे बोर्ड विफ़ाक़ुल मदारिस में जेके मदरसा दाख़िल आहिनि उन्हनि जो तइदाद 24000 खां मथे आहे। जेके शागिर्द ऐं शागिर्दाणियूं तलबा ऐं तालिबात पढ़ण वारा आहिनि उन्हनि जो तइदाद 3 लाख आहे अल्हम्दुलिल्लाह। इंशाअल्लाह ताला तइदाद इहो वधंदो रहंदो। त मां अर्ज़ु पे कयो मदरसो नई शइ न आहे, मदरसे जी तारीख़ पुराणी आहे। जन्नत खां वठी मदरसे जी तारीख़ आहे, मके मदीने खां वठी करे मदरसे जी तारीख़ आहे। ऐं मदरसे वारो कॾहिं बुख न मरंदो, कॾहिं परेशान न थींदो इंशाअल्लाह ताला। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो 70 माण्हू वेठा आहिनि, खीर जो हिकिड़ो प्यालो आहे, बुख ॾाढी लॻी आहे, सोने जो हुकुम थियो आहे। हज़रत अबू हुरैरा फरमायो त मां प्यारणु शुरू कयो आहे। हिकिड़े साहबी भी खीर पीतो आहे, ॿिए भी पीतो आहे, टे भी पीतो आहे। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो 70 माण्हू खीर पी करे ढव करे आ, पर खीर जे प्याले में का भी कमी न आई आहे। नबी पास जना आख़िर में पाण खीर जो प्यालो वठी करे आख़िर में पाण नोश फरमायो रहमतुल लिल आलमीन असांखे दर्स ॾिनो आहे त क़ुरान जे शागिर्दनि जो बचायल खीर मां मुहम्मद पी रहियो आहे, जे मां तव्हांखे पारत करे रहियो आहियां। फरमाया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। फरमाया इन्ना हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीना अल्लज़ीना यअमलूना सालिहात अन्न लहुम अजरन कबीरा। साईं असांजा वेठा आहिनि ख़तीब बेबाक बेमिसाल। साईं जी इजाज़त सां हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿुधायां थो थधे नमूने सां त बच्चनि जे पढ़ाइण जे लाइ क़ुर्बानी ॾिबी। इन में औरतुनि जो बि वॾो किरदारु आहे। अम्मा जी झोली पहिरियों मदरसो आहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी वॾो बुज़ुर्ग आहे, वॾो बुज़ुर्ग आहे। जेका नंढो आहे अम्मा उनखे मदरसे में छॾियो आहे। हिकिड़ो ई पुटु आहे अम्मा खे, अम्मा उनखे मदरसे में छॾियो। उस्ताद खे चई त मुंहिंजो पुटु जॾहिं आलिम थिए पोइ मोकल ॾिजां। चए ठीकु आहे। पढ़णु शुरू कयईं। 2 हफ़्ता गुज़रिया। बचड़े खे अम्मा जी सिक लॻी आहे, तवजो थोरो कजो। बचड़े खे अम्मा जी सिक लॻी आहे, उस्ताद खां मोकल थो वठे, उस्ताद मोकल नथो ॾिए। उस्ताद हिकिड़ो शर्त लॻायो त न को शर्त पूरो कंदो न मां मोकल ई ॾींदोमांसि। चए हितां खां वठी हेसि ताईं मूंखे सबक़ु ॿुधा। 2 हफ़्तनि जो सबक़ु, 2 हफ़्तनि जो सबक़ु। चए इहो सबक़ु मूंखे अॼु जो ॿुधा त मां तोखे मोकल थो ॾियां। हुन वीचारे अम्मा जी सिक में अची ज़ोर लॻायो, ज़हीन हो, सॼो सबक़ु यादि करे हिकिड़े ॾींहं में उस्ताद खे ॿुधाईं। साईं हाणे मोकल ॾे। उस्ताद शर्त मुताबिक़ मजबूर थी पियो, हुनखे मोकल ॾियणी पई। मोकल मिली। बायज़ीद बुस्तामी अम्मा जे घर जे दरवाज़े ते आयो आहे। दरवाज़ो केरु? चए मां तुंहिंजो पुटु बायज़ीद बुस्तामी आहियां, मां तुंहिंजो पुटु बायज़ीद। अम्मा घरों जवाब छा थी ॾे? दिलि ते थोरो हथु रखी ॻाल्हि कजो, औलाद केॾो न प्यारो आहे, पर क़ुरान जो शान त मथे आहे न। अम्मा छा थी चवे? अम्मा चवे थी मुंहिंजो पुटु जेको बायज़ीद आहे, मां त उनखे मदरसे में छॾियो हो, आलिम थी पोइ मूं वटि ईंदो। मुंहिंजो पुटु त क़ुरान पढ़ण वियो आहे, आलिम थी पोइ मूं वटि ईंदो। हीउ केरु आहे जेको मूं वटि आयो आहे? अम्मा दर न खोलियो आहे।
इंतज़ारु करे करे वापसि वियो आहे त अम्मा मूंखे अॻे अचणु न ॾींदी। वरी वापसि वियो आहे, उस्ताद वटि पहुतो आहे। ॼण आलिम छो, रुगो आलिम न थियो, पर उन उस्ताद वटि वक़्तु माण्हू गुज़ारींदो आहे त वरी वली बि थी वेंदो आहे। उन खां पोइ अची करे अम्मा सां मिलियो आहे। दुआ करे अल्लाह साईं तव्हां असांखे बेड़ो जज़्बो नसीब फरमाए। अगर जन्नत में जाने के इरादा हो तमामी का, तो गले में डालो तो मोहम्मद की गुलामी का। कोई मिले या ना मिले, बस मुस्तफ़ा मिले, वो शय मिले जिसके मिलने से खुदा मिले। वमा अलैना इल्लल बलाग।